सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भलीकार। अज जो मौजू है काज़ी कादन। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल के सब्सक्राइब करियो। काज़ी कादन। काज़ी कादन समन जे आख़िरी दौर ऐं अरगुननि जे शुराती दौर जो शाइर आहे। शाहबेग काज़ी कादन खे बखर शहर जो क़ज़ातुल काज़ी मुक़ररु कयो हो। काज़ी कादन शाइरी जी सिन्फ़ बैत जो शाइर हो। काज़ी कादन जी शाइरी दुआचंद सिटरा वारी शाइरी आहे। सभ खां पहिरियां ई 7 बैत बयानुल आरफ़ीन नाले किताब मां काज़ी कादन जे नाले सां मंसूब थिया। 1978 ईस्वी में वधीक 112 बैत काज़ी कादन जे नाले सां हीरो ठक्कर शाया कराया। काज़ी कादन जे कलाम ते तसव्वुफ़ जे फ़लसफ़े जो रंग निमाया आहे। काज़ी कादन खे सिंधी शाइरी जो निशांबर शाइर चयो वञे थो। काज़ी कादन जे वालिद जो नालो काज़ी अबू सईद हो। सिंधी शाइरी जो अबो काज़ी कादन खे चयो वेंदो आहे। काज़ी कादन जो ताल्लुक़ सेवण जे बुज़ुर्गनि मां हो। उन हिसाब सां डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो खे सेरिस्तानी सॾियो आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच काज़ी कादन खे बखर में जन्म वठण जे हिसाब सां बखरी सॾियो आहे। हीरो ठक्कर काज़ी कादन जा शेर हिंदुस्तान जे हरियाणा शहर मां ॻोल्हे लधा। हरियाणा मां लधल काज़ी कादन जा शेर देवनागरी लिपीअ में लिखियल हुआ। काज़ी कादन महदवी तहरीक जो कारकुन हो। आख़िरी दौर में काज़ी कादन मक्के शरीफ शहर ॾे हिजरत करे वियो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। महिरबानी।